अस्सलाम वालेकुम दोस्तो। जीअं तव्हांजो पंहिंजो मिठा ख़ान उर्फ़ मिठल मस्त तव्हांजे लाइ हिकु दिलचस्प कहाणी खणी आयो आहियां। हिकु ॻोठ में हिकु छोकिरो रहंदो हो। उन छोकिरे पंहिंजे माइटनि खे चयो उन छोकिरी सां शादी कंदुसि जंहिंखे रोज़ु मार कढंदुसि। दोस्तो इहा ॻाल्हि ॿुधी माइट परेशान थी विया जे बाबा तूं इहे हर रोज़ु पंहिंजी माई खे मारींदे त तोखे माई केरु ॾींदो। थोरे घणे ॾींहं इहा ॻाल्हि सॼे ॻोठ में फैलिजी वई। हर माण्हू हर छोकिरी चवे त वाह हिन सां केरु शादी कंदो जेको रोज़ु असांखे मार कढंदो। उन ॻोठ में हिकु छोकिरी हुई जंहिं इहा ॻाल्हि ॿुधी उन पंहिंजी माउ खे चयो त अम्मा इन छोकिरे सां शादी कंदुसि ऐं मुंहिंजी शादी हिन सां करायो। हुनखे पंहिंजी माउ चयो अम्मा तूं जे हिन छोकिरे सां शादी कंदीअ त हुन जी ॻाल्हियूं तूं ॿुधी पई सॼे ॻोठ में हाक पई हले त उन छोकिरी सां शादी कंदुसि जेका मुंहिंजी मार रोज़ु खाए। छोकिरी खिली ऐं पंहिंजी माउ खे चयो अम्मा इन जी पीउ खे ताक़त आहे भले मूंखे रोज़ु मार कढे ऐं तव्हां मुंहिंजो रिश्तो हुनखे ॾियो। माउ हुनखे घणेई झलियो पर छोकिरी ज़ोर ॿधो नेठि माइट मजबूर थी विया। पंहिंजी धीउ जो रिश्तो खणी उन छोकिरे जे घर हलिया विया। जॾहिं छोकिरे जो रिश्तो खणी उन जे घर हलिया विया त हुननि छोकिरे जे घर वारनि छोकिरी जे घर वारनि खे चयो अदी तव्हां मुंहिंजे पुट जूं ॻाल्हियूं त तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजे पुट जूं कहिड़ियूं ख़बरूं आहिनि ऐं तव्हां अगरि जे इन सूरत में पंहिंजो धीउ जो रिश्तो ॾियणु चाहियो था त भले ॾियो पर असांखे पोइ शादी खां पोइ मयार न ॾिजो छो जो तव्हां असांजी छोकिरी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि सभु। उन ते छोकिरी जे माउ चयो बाबा भले अगरि जे हू मारणु चाहे थो त भले मारे असांजी छोकिरी इन ॻाल्हि ते राज़ी आहे। दोस्तो थियो ईअं जो हुननि जी शादी पाण में थी वई। शादी जॾहिं थी वई शादी थियण खां पोइ शादी जे पहिरें ॾींहुं मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे चयो वञा थो ॿनीअ ते हर खाइणु ऐं तूं मुंहिंजे लाइ मानी तयारु करे मानी हुते ॿनी ते खणी छोकिरे जी ज़ाल हुनखे चयो तूं भले हल ॿनी ते हर काए तुंहिंजे लाइ मानी तयारु करे ॿनी ते खणी थी अचां। छोकिरी मानी तयारु करे ॿनी ते खणी वञे पई त हुनखे हिकु रस्ते में मच्छी खपाइण वारो मिली वियो जंहिंखां हुन 2-4 दाणा मच्छी जा वरिता। मच्छी जा 2-4 दाणा वठी ॿनी ते जॾहिं वञी पुॻी ॾिठईं त मुड़ुसु मुंहिंजो हरनि में मसरूफ़ लॻो पिया। हुन वञी उहे मच्छियूं जेके 2-4 हुयूं हिकु वण में टंगे छॾियूं। वण में जॾहिं टंगे छॾियईं ऐं उन खां पोइ पंहिंजे मुड़ुस खे सॾु कयईं त हाणे हली आ तुंहिंजे लाइ मानी खणी आई आहियां ऐं तूं खा अची। मुड़ुसु चयो ठीकु आहे तूं हिते मानी रख छांव में त हथु धोई अचां थो पोइ मानी थो खावां। दोस्तो थियो ईअं जेॾीमहिल हू अची पंहिंजो उन वण हेठां मानी खाइणु लॻो त उन छोकिरी मथे वण ॾे ॾिसी करे ऐं पंहिंजे मुड़ुस खे छा चयईं हल हिन वण में मच्छियूं टंगियूं पियूं आहिनि ही मच्छियूं किथां आयूं। त हुन मुड़ुसु ॾिसी मच्छियुनि खे चयईं इहे त मच्छियूं मूं वरितियूं आहिनि ऐं ही मानी खणी हल ही मानी कोन थो खावां तूं इहे मच्छी खणी हल मुंहिंजे लाइ रधे तयारु कर त जीअं हर काहे ऐं पोइ थो अची घर मानी खावां हीअ मानी जेका आहे त तूं वापसि खणी हल। छोकिरी छा कयो मच्छियूं खणी वञी घर उन मच्छियुनि मां हिकु मच्छी कटे ठाहे तयारु करे हुन मां रस वारी भाॼी ठाहियईं। ॿी मच्छी खणी उनखे कटे ठाहे तरे रखियो ऐं टी मच्छी जेका हुई हुन जहिड़ी कची हुई तहिड़ी कची रखी छॾी। इन विच में दोस्तो हिकु पाड़े जी औरत आई हुनजे घर में जॾहिं आई त हुन छोकिरी सां कचहरी करणु लॻी। हुन औरत सां गॾु हिकिड़ो नंढड़ो ॿारु हुयो जीअं कचहरी दौरान हुते हंगी ॾिनो त हुन माई जेको छोकिरी खे चयो कुंवार खे त अधी
मूंखे को ॿुआरो सुवारो ॾे त वरी नंढड़ीअ जो गुं खणी ऐं पासे ते रखां। त हुन छोकिरी हुनखे वराणियो त अधी इन गुंहं खे छॾे इहो मुंहिंजो पुटु जहिड़ो आहे, ऐं पाण खणी हिनखे पासे ते उछलाईंदुसि। ऐं मुंहिंजो मुड़ुसु ॾिंगो आहे, उन जी तूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, मतां तोखे ॾिसे ऐं इन बहाने सां उहो मूंखे मार कढे। ऐं इन खां बहितर आहे त तूं हाणे हली वञु। ऐं हू अचण वारो आहे हरंदा। हू छोकिरी इहा ॻाल्हि हुन सां कई त उहा औरत उतां खां नंढड़े ॿार खे खणी हली वई। हुन कुंवार छा कयो, जेको नंढड़े जो गुं हो उहो कंहिं खारे जे हेठियां ढके रखी छॾियईं। ढके रखी छॾियईं। इन विच में हुनजो मुड़ुसु बि अची निकितो। जॾहिं हुन मुड़ुसु आयो त पंहिंजी ज़ाल खे चयईं त मूंखे हाणे मानी ॾे। चयईं ठीकु आहे हाज़ुर तोखे मानी ॾियां थी। हुन छोकिरी छा कयो, जेका रस वारी भाॼी हुई उहा खणी अची पंहिंजे मुड़ुसु अॻियां रखियईं, मानी रखियईं। त हुन मां हुन हिकिड़ो गिर हणी ऐं ज़ाल खे चयईं त हीअ भाॼी रधी अथई, हिन खां सुठो त तूं तरी आहे। चयईं चलो ठीकु आहे, अॼु इहो तोखे नथी वणे त मूं तो लाइ तरे बि रखी आहे। वरी हुनजे अॻियां अची उहा तरियल मच्छी रखियईं, उन मां हिकिड़ो गिर हणी चयईं इन खां सुठो त तूं कची रखी आहे, तरी अथई मच्छी, अहिड़ी मच्छी तरबी आहे। चल भला तुंहिंजी दिलि चए थी तरियल बि नथो खाईं त मूं तुंहिंजे लाइ कची बि रखी आहे। चयईं त हीअ मच्छी आहे, हीअ त मच्छी सॼी धप करे वई आहे, इन खां सुठो त तूं मुंहिंजे लाइ गुं खणी रखी आहे न, त उहो भलो। त हुन छोकिरी देरी कान कई, हुन खारे हेठां खारो मथे करे ऐं हुन मुड़ुस खे चवणु लॻी त अचे हीउ गुं बि पियो अथई। त इन तां छोकिरे खिली ॾिनो। चयईं त बसि अॼु खां पोइ तोतां मार कुट ख़तमु आहे, ऐं तूं मुंहिंजी शर्तूं सभु खटे वई आहीं, ऐं जेको आहे सो हाणे को अहिड़ी जहिड़े वारी ॻाल्हि थींदी कान। दोस्तो तव्हां ॾिठो त हुन मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे मारण जे लाइ केतिरा ई वझ कया, पर हू छोकिरी होशियारु हुई, जेको हुनजे सुवाल जो हर जवाबु हुन वटि मौजूदु हो। त दोस्तो कॾहिं बि कंहिं औरत खे कमज़ोर न सम्झिजो, छो जो औरत जीवन साथी इंसान जो हूंदी आहे। हुन साथी जो क़दुरु कजो, हुनजो अहसासु कजो, छो जो हू पंहिंजा मिट माइट भाइर सभु रिश्ता छॾे हिकु मर्द जे पुठियां, पंहिंजे मुड़ुस जे पुठियां ईंदी आहे। त पंहिंजे मुड़ुस जो, मर्द जो इहो कमु आहे त हुनखे प्यारु ॾे, मोहबत ॾे, छो जो उहो हुनजी नग हूंदी आहे, हुनजी इज़त हूंदी आहे। सो दोस्तो अॼोकी कहाणी जे तव्हांखे सुठी लॻी हुजे त पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा, कमेंट्स कंदा, मुंहिंजे चैनल मिठा खान खे सब्सक्राइब कंदा। सो दोस्तो नओं साल बि थी वियो आहे 2026। उमेदु आहे तव्हांखे हीअ कहाणी पसंदि आई हूंदी। सिंध सलामत, साथ सलामत।